अस्सलाम वालेकुम नाज़रीन जे ख़बर शामिल कंदा हलो नुशरत फिरोज़ खान रिपोर्टर मंसूर मलिक भिरिया रोड वासी 8 क्लास जी शागिर्दियाणी गुलनाज़ मला ऐं 1.5 महीनो अगवा थियल शागिर्दियाणी वजह वठी माउ पीउ वटि जे घर पहुची वई। 8 क्लास जी शागिर्दियाणी गुलनाज़ मला मीडिया अॻियां ताईंदे ॿुधायो त 1.5 महीनो अॻु काशिफ अली मला यासिफ अली मला हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे घर भातियुनि खे यरगमाल बणाए मूंखे ज़बरदस्ती अगवा करे विया, जंहिं बाद ॿई जवाबदार मूंखे हिकु कमरे में बंदि करे ॾाढाई जी कोशिश कंदा रहिया ऐं क़त्ल जूं धमकियूं पिणु ॾींदा हुआ। ॿिए तरफ़ अगवा थियल गुलनाज़ मलाह जे भाउ नदीम मला ॿुधायो, मुंहिंजी भेण 8 क्लास जी शागिर्दियाणी आहे जंहिंखे जवाबदारनि मुंहिंजे घर में दाख़िल थी अगवा करे विया हुआ, जंहिं बाद मूं कोर्ट सबूरीअ जे हुकुम ते जवाबदारनि काशिफ मला आसिफ मला ऐं ॿिनि ॼणनि ते खिलाफ़ भिरिया रोड थाणे ते FIR दर्ज कराई, पर भिरिया रोड पुलिस को बि एक्शन न वरितो। उहे हिन IG सिंध SSP नुशरत फिरोज़ खां मुतालबो कनि था त नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए इंसाफ़ फ़राहम करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।